पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट आहे हिकु बहितरीनु अपडेट। दोस्तों पापनगर ड्रामे में तव्हां ॾिसी रहिया हो त बलराज खान लगातार राबेल खे तंग करे रहियो आहे। आख़िर इन जो अॻिते अंत छा निकिरंदो, रिज़ल्ट छा निकिरंदो। दोस्तों हाणे जेको आहे न इहो मुंशी जेका सलाह ॾिनी आहे बलराज खान खे, पोइ किस्त में तव्हां ॾिठो ऐं हीअ किस्त बि तव्हां ॾिठी त मुंशी जी सलाह ते हाणे इहो कमु थी रहियो आहे त बाबा कहिड़े बि तरीक़े सां राबेल जे पीउ खे गिरवी कयो वञे, उन खे हथीको कयो वञे। पोइ उन खां बाद में जेको आहे हू असां सां मुर्की मिलंदो ऐं असांजो हिकिड़ो गिरवी थी वेंदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे बलराज खान पंहिंजी चालूं किरंदो मुंशी चवण ते, ऐं तमामु जल्द इहे चालूं इन जो कामयाबु थी वेंदियूं। फ़िलहालु वक़्ती तौरु राबेल हथीकी थी वेंदी बलराज खान वटि, ऐं पोइ अॻिते हली दोस्तों इन्हनि जो जेको पाण में जहिड़ो थींदो मल्हारा जीअं ॿियान शेर दिल आहे त मतिलबु हिकु अॻिते हली ड्रामे में घणो गंद थींदो बाद में। फ़िलहालु वक़्ती तौरु जेको आहे बलराज खान जेको चालूं खेले रहियो आहे, छो त ड्रामे जी स्टार्टिंग आहे, शुरूआति आहे, ऐं इहे इन जूं चालूं सभिनी जे मथां फ़िलहालु काबू करे छॾींदो ऐं भारी पवंदियूं। और शेर दिल बि घड़ी घड़ी पंहिंजी कुआड़ी खणी बीठो आहे। इहो फ़िलहालु त ईअं धमकियूं ॾींदो रहंदो बलराज खान खे, बाद में अॻिते हली करे कमु इन जो ख़राबु थी वेंदो, यानी शेर दिल ऐं बलराज जो जहिड़ो पाण में वधी वेंदो। असांखे ॾींदा इजाज़त, शायदि को सो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा।